अला क़दीर भाउ असांजे व्हाट्सअप ते कुझु अहिड़ा चैट्स आहिनि, कुझु अहिड़ा मैसेज आहिनि माण्हुनि सां थियल आहिनि जेके असां चाहियूं था बाबा असांजे घर वारा मोबाइल वठनि या यार दोस्त मोबाइल वठनि था, उनखे उहे मैसेज उहे चैट्स असांजा उन माण्हू सां न ॾेखारिजनि। त भाउ काफ़ी आसान तरीक़ो आहे, ॼण तव्हां व्हाट्सअप खोलियो था उन खां पोइ जंहिं माण्हूअ जा चैट्स मैसेज लिकाइणु चाहियो था उनजो नंबर ते क्लिक कयो, नंबर नाले ते क्लिक कयो, उन खां पोइ मथां जेको ॿीहर नालो ॾेखारिजे त उन ते क्लिक कयो। या तव्हां थोरो हेठि स्क्रॉल कंदा जीअं गॾो गॾु तव्हां स्क्रीन बि ॾिसो पिया त उते तव्हांखे चैट लॉग जो ऑप्शन ॾेखारिबो, ठीकु आहे। जॾहिं इनखे ऑन करे छॾंदा उन खां पोइ लिखंदा न हे सिर्फ़ु इनखे तालो लॻी वेंदो। पोइ जॾहिं तव्हां ॿीहर वापसी ईंदा आहियो त हिते मथां ॾेखारिबो लॉग चैट वारो ऑप्शन, हिते सेटिंग पूरी न थी अथव, अॻे हले वधी, हाणे मेन अॻे आहे। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते ॾेखारिबो त बाबा चैट लॉग थियल आहिनि, उहो घर वारा चवंदा यार दोस्त चवंदा खोले ॾेखार कंहिंसां थो ॻाल्हाए। सो इनखे कीअं लिक कयूं त बाबा चैट लॉक वारे ऑप्शन ते क्लिक कयो। इन खां पोइ जॾहिं उनजो उहे माण्हू नंबर अची वेंदा जंहिंखे तव्हां जंहिंजी चैट सां लॉक कई हूंदी, सो मथां तव्हांखे 3 डॉट ॾेखारिबो, उन ते क्लिक करे जेको आहे सो पंहिंजी चैट्स खे मैसेज खे हाइड करे सघो था। जॾहिं हाइड वारी सेटिंग खे ऑन करे छॾंदा न इन खां पोइ उतां जेको चैट लॉक वारो ऑप्शन ॾेखारिजे पियो न, सो उहो बंदि ॾेखारणु ख़तमु थी वेंदो। सो हाणे उन माण्हू जा तव्हां मैसेज कीअं ॾिसंदा। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते जॾहिं तव्हांखां पासवर्ड जेको घुरियो हूंदई न, जेको तव्हां पासवर्ड लॻायो हूंदो उहो जॾहिं पासवर्ड तव्हां सर्च बार वञी करे सर्च कंदा उन माण्हूअ जा मैसेज पोइ तव्हांखे शो थींदा, न त हूअं ॿिए कंहिं माण्हू खे शो न थींदा। जंहिंखे पासवर्ड ख़बर हूंदो सिर्फ़ु उनखे शो थींदा।